अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया 4 JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कई था। मोरो मां शोभान अली अबड़ो जी मोरो बरसा गोठ खानड़ खोसो में गोठ जे बासर वडेरे कुर्बान खोसो पारां ज़री ज़मीन ते कब्ज़ो करण कूड़ा केस दाख़िल करण ऐं बिना जवाज़ ॻोठाणनि ते तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी साबिर हुसैन खोसो, रहमतुल्लाह खोसो, ज़फ़र अली खोसो, गुल हसन खोसो ऐं ॿिया करे रहिया। जिते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ग़रीब मिस्किन हर हारी आहियूं, असां पंहिंजे महिनत मज़दूरी कयूं था, पर ॻोठ जो बाअसर वडेरो कुर्बान खोसो असां मथां हर रोज़ ज़ुल्म करे रहियो आहे। ॻोठ जे ग़रीब अबोज माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे हथियार बंद विहारे छॾिया आहिनि ऐं हर ईंदड़ वींदड़ माण्हुनि मथां तशद्दुद करे ॾाढ ॾेखारे रहियो आहे ऐं ॻोठ जे इमाम बारगाह जे अहाते मां गटर नालो कढी छॾियो आहे, जंहिंजे रोकण तां ॾमिरजी पियो आहे ऐं ॻोठ में ॻोठाणनि जा रस्ता बंदि करे छॾिया अथसि। गुज़िरियल ॾींहं ॻोठाणनि मथां सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान हिकु ॼणो मोहम्मद ख़ान खोसो गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जेको हिन वक़्तु कराची अस्पताल में ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए असांजे ॿिनि ॻोठाणनि अली राज़ खोसो ऐं धणीबच खोसो खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे। हिननि चयो त कुर्बान खोसो खे हुकूमत धुर जो आशीर्वाद हासिल आहे, जेको ॻोठाणनि लाइ अज़ाब बणियल आहे, जंहिं असां ग़रीबनि मिस्किन ॻोठाणनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वॾेरे कुर्बान खोसो जे ज़ुल्म ऐं ज़ियादतुनि जे करे ॻोठाणा हारी पोरियत लॾ पलाण करे रहिया आहिनि। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध पुलिस DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा बाअसर वडेरे कुर्बान खोसो ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे कानूनी गिरफ़्त में आंदो वञे ऐं कूड़ा केस ख़त्म करे ॻोठाणनि खे फिलफोर आज़ाद कयो वञे। 4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़। बारगाह पोल गटर लगाया विया। मां अपील थो कयां सिंध हुकूमत खे, मां अपील थो कयां शिया हज़रात खे मुंहिंजी मदद कनि, ही ख़त्म कनि। हिन मूंसां ज़ुल्म कयो आहे, कूड़ा केस 2017 खां कंदो थो अचे, मूंसां ज़ुल्म आहे ऐं कूड़ा केस ख़त्म कयो। मूंखे कुर्बान खोसो साईं ऐं उहो ख़त्म करे मुंहिंजे ख़त्म करे उनजो भाइटियो एक्साइज़ आहे इंस्पेक्टर, मूंखे धमकियूं था ॾियनि त तव्हां त जाइज़ नाजाइज़ केस कंदासीं। पहिरियां बि कया विया आहिनि मूं ते, मूंसां ज़ुल्म आहे ऐं सभु जेको आहे हीअ गोलियूं ॾिसो साईं, हेॾे केतिरियूं गोलियूं आयूं अथनि मुंहिंजे घरनि में, असांजो माण्हू ज़ख़्मी कयो अथनि, तव्हां ॾिसो केतिरियूं गोलियूं आयूं अथनि। पिण में 27 एकड़ मुंहिंजी न घटी आहे न छा आहे। मां ॻोठ जो वेठल आहियां, हीअ ॻोठ जो वेठल न आहे, ॿाहिरि ज़रई ज़मीन में वेठो आहे, जंहिंमें कब्ज़ो कयो वेठो आहे। 7 एकड़ मुंहिंजा कब्ज़ो कयो वेठो आहे। मूंखे चवे थो धमकियूं थो ॾे, कुर्बान जो पुटु मूंखे भाइटियो अतार हुसैन मूंखे धमकियूं था ॾियनि, हथियार बंदि मौत मार बीठा आहिनि, मुंहिंजूं घटियूं सभु बंदि आहिनि। मां हुकूमत मुंहिंजो इंसाफ़ करे, मां तव्हां अपील थो कयां, हुकूमत खे अपील था कयूं, वज़ीर आज़म खे अपील था कयूं त हिन करप्शन करे ऐं अरबूं रुपया ठाही आहे, इन जी नेब जांच कराए त हिन वटि पहिरियां प्रॉपर्टी छा आहे, हींअर छा आहे। अॻु में बि असांजो हिकिड़ो छोकिरो हिन माराए छॾियो आहे, वरी ॿियो उन जो मामो धकी करायो अथसि। हीअ मौत मार धमकियूं थो हुजे, औज़ार खणी असांखे ॿाहिरि निकिरणु नथो हुजे, असांजो जीअण जंजाल कुर्बान साहब करे छॾियो आहे। जेको बि गाह जी भरी खणी रस्ते में वञे थो उहो सलाम नथो करे, वठी उन्हनि खे कुटणु, उनखे गुम कराइणु, हिन सफ़ा जाबराना हुकूमत करे छॾी आहे। आसिफ़ ज़रदारी जे ज़ोर ते आहे, अलाए कंहिंजे ज़ोर ते आहे, पर वॾो ज़ुल्म थो करे। IG सिंध, AD ख़्वाजा, DIG ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सभ खे अपील था कयूं त हिन ज़ालिम खे, ख़ुदारा हिन ज़ालिम खे केॾे हटायो वञे। ज़ुल्म थो करे माण्हुनि सां, हे मिस्कीन माण्हू आहिनि, हिननि सां वॾो ज़ुल्म कयो अथसि।